सरदार मलक चंगेज खान जीतेगा, अपना लीडर कामयाब होगा। सरदार मलक चंगेज खान जीतेगा, अपना लीडर कामयाब होगा। ये सुन्नासी पे आजाद उम्मीदवार इनकलाबी रहनुमा मोहतरम साईं मलक चंगेज साहब ऐं साईं मुनीर हैदर शाह साहब, उन सां आयल ॿिया असांजा दोस्त अता मोहम्मद पलारी साहब, औरंगज़ेब जेके बि मौजूदनि ऐं नालो न वठी सघां त माज़रत उन सभिनी खे हिन बरसात वारी मौसम अॼु यूनियन कौशल मॉल में अचण ते हिन तोड़े जो ॾुकियल ई माण्हू आहिनि, पर मोहबत सां ॾिसो केॾा भरियल आहिनि। उन सभिनी जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम, मलक चंगेज वॾी महिरबानी। हाणे ॾिसो त बरसात वारी सूरत हाल ऐं जेके बि दोस्त जितां जितां आया आहियो उन सभिनी जी वॾी महिरबानी। हिन प्रोग्राम खे हिन माहौल में दोस्तनि सभिनी असांजे शहणा बिरादरी जे दोस्त जी वॾी वॾी महिरबानी।